सोहणे रब जे प्यार जो अंदाज़ो छा हूंदो। अमड़ जी जल जो प्यार भी अमड़ जो प्यार हूंदो हर बच्चे साहे, पर महसूस उहो कंदो आ जेको अमड़ जे वेझो थींदो आ। अमड़ जो प्यार सब कैसा होंदो आ। उहा कहिड़ी माउ आ जेका बच्चे सां प्यार न करे। कुकड़ आ, हिकड़ी कुकड़ पखी आ, तव्हां उन जे हेठां बेदा रखो, किन्ना बेदा थी वञनि, बच्चे ॼमण जी का उम्मीद भी न हुजे, पोइ बि कोड़े खां परे कान कंदी आ, उन जे मथां कोड़ो ॾयो वेठी हूंदी आ। जेकॾहिं हिकिड़ो पखी बि पंहिंजे अचण वारे बच्चे सां एतिरो प्यार थो करे त हिकु अमड़ पंहिंजे बच्चे सां केतिरो प्यार कंदी हूंदी, लेकिन उहो प्यार बि समझ में उनखे ईंदो आ जेको अमड़ जे करीब थींदो आ। जिंदगीअ में अमड़ जे हंज में सुम्हंदो आ। अमड़ जो प्यार महसूस करण जे लाइ पंजनि बचनि जो पीउ थी वेंदो आ। उन खां बाद बि जॾहिं जीजल जे हंज में सुम्हंदो आ त जेको अमड़ जे हंज जो प्यार हूंदो आ, दुनिया जे कंहिं बि शइ में उहो प्यार मौजूद न हो। लेकिन सवाल पंहिंजी जगह ते इहो आ त अमड़ जो प्यार बि महसूस उहो कंदो आ जेको अमड़ जे वेझो थी सही असलम साहब ॾिसंदो आ। जेको न अमड़ खां परे हूंदो आ, उनखे कहिड़ी ख़बर त अमड़ जो प्यार छा थींदो आ। त मुंहिंजे सुहिणे करीम रब जो प्यार भी ॾिसी महसूस करण ऐं समझी उहो सघंदो आ जेको अल्लाह जे कुर्ब में पंहिंजे पाण खे हाज़िर कंदो आ। जेको करीम रब जे कुर्ब में पाण खे हाज़िरी न कंदो, उनखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे मथां कुर्ब केर करे रहियो आ, मूंसां प्यार केर करे रहियो आ। अल्लाह जी ज़ात बाबरकात जीअं न अबड़ कॾहिं कॾहिं चवंदी आ त जेकॾहिं मां तुंहिंजी माउ न हुजां हा त तोखे ख़बर पइजी वञे हा त दुनिया छा थींदी आ। कॾहिं कॾहिं अमड़ बच्चे खे प्यार जताईंदी आ, कॾहिं कॾहिं मुंहिंजो करीम रब भी पाने खे पंहिंजो प्यार जताईंदो आ। अमड़ कीअं जताईंदी आ, मां जीजल न हुजां हा त तोखे ख़बर पइजी वञे हा त दुनिया छा थींदी आ। मां अमड़ न हुजां हा त तोखे ख़बर पइजी वञे हा त महल ते मानी कीअं मिलंदी आ। मुंहिंजे सुहिणे करीम रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर भी प्यार जतायो आ। कुल हुवल्लज़ी अंशअकुम वजअल लकुमुस्समअ वल अब्सार वल अफइदा क़लीलन मा तशकुरून। मुझे सुने करीम रब पंहिंजे सुने कुरान करीम जे अंदर पंहिंजो प्यार जताईंदे पंहिंजे बाने खे चयो, मिठड़े महबूब खे फरमायो, महबूब कायनात खे ॿुधा त तव्हांजो अल्लाह उहो आ जंहिं ॿुधण लाइ तव्हांखे कन अता फरमाया। तव्हांजो करीम रब उहो आ जंहिं ॾिसण जे लाइ तव्हांखे अखियूं अता फरमायूं। तव्हांजो करीम रब उहो आ जंहिं तव्हांखे दिल अता फरमाई। ओ मुंहिंजा मुस्तफ़ा ऐलान कर, एॾियूं महिरबानियूं करीम रब करे रहियो आ, उन जे बावजूद पोइ बि तव्हां नाशुक्री पंहिंजे करीम रब जी छो था कयो। मुंहिंजा दोस्त थोड़ो सोचो, दुनिया जे अंदर सब कंहिंसां पंहिंजा रिश्ता निभायूं पिया, दोस्तन सां भी रिश्ता निभायूं पिया, मिटन माइटन सां भी रिश्ता निभायूं पिया। अगर रिश्तो निभाइणो असां छॾे ॾिनो आ त हिकिड़ो खुदा सां छॾियो आ, ॿियो महबूब मुस्तफ़ा सां छॾियो आ।
अज़ीज़ाने मन अगर दुनिया जे अंदर तव्हां जो दोस्त कराची में रही रहियो आहे, तव्हां दे शादी जो कार्ड थो मोकिले, घर में हालात कहिड़ा भी आहिनि, दोस्त पंहिंजो सभु कुछ विकणण जे लाइ भी तैयार आहे, अन्न खपाइण जे लाइ भी तैयार आहे, बकरी खपाइण जे लाइ भी तैयार आहे। दोस्त जे शादीअ में वञा, मता मुंहिंजो दोस्त नाराज़ थी वञे त मुंहिंजे सद ते तूं कोन आहे। ऐं मुस्लमान गौर कर, अगर दोस्त जो सद कराची वारे जो भरण जे लाइ तो वटि पैसा न आहिनि, अल्लाह तला भी खपाई थो त मता यार नाराज़ थी वञे, उन जो दोस्त जो सद मां भरे अचां, दोस्त जे सद खे पुठी कीअं ॾियां। कॾहिं सोचो थई, कॾहिं सोचो थई, ॾींहं में हिकिड़ो दफ़ो न 5 दफ़ा कंहिं यार जे तरफ़ां बि तोखे सॾु थींदो आहे। हिकिड़ो दफ़ो न 5 दफ़ा करीम रब जे दरबार मां तोखे सॾड़ो थींदो आहे। हैया अलसला, हलिया निमाज़ जे तरफ़, हैया अलल फलाह, हलिया कामयाबी जे तरफ़। ऐ मुसलमान, दोस्त जो सद पूरो करण जे लाइ, उन जे नाराज़ पे खे ख़त्म करण जे लाइ सब कुछ विकणी भी वञी पहुचंदो आहे। अल्लाह जो सद पूरो करण लाइ बिस्तरे खे छॾे मुसल्ले ताईं कोन अची सघंदो आहे। आहीं केर बानो अल्लाह जो। सोचो, असां तव्हां सोचो त असां तव्हां बेवफाई जो केतिरियूं हदूं क्रास कयूं हन, उन खां पोइ तव्हां खे रब जो क़ुरान ॿुधायां त मुंहिंजे करीम रब कुर्ब केतिरा अणखुट करे छॾिया। दुनिया जो दस्तूर जेको भी पुटड़ो पीउ सॾु करे जवाब न दे, वरी सॾु करे जवाब न दे। ॾींहं में 5 भेरा पुटड़ो सॾु पुटड़ो खे सॾु करे जवाब न दे। 8 ॾींहंनि 10 ॾींहंनि में पीउ मजबूर थी करे दोस्तनि यारनि खे चवंदो, हे मुंहिंजो पुट बेचयो थी वियो आहे, हिन सां को लेन देन न करे। अञा पुट कोन मोटियो, पीउ अखबार में ॾेई छॾींदो त मुंहिंजे पुट सां वास्तो नाहे, मां हिन खे घर मां कढी छॾियो आहे। ओ मुस्लमान गौर कर, तुंहिंजे जिस्म जो टुकड़ो अगर तुंहिंजो चवण न वठे, घर मां कढी छॾी, मानीअ जा ताना ॾी, सुबुह शाम तोखे मानी खारायां, सुबुह शाम तोखे कपड़ा वठी ॾियां, मां पीउ जो चवण नथो वठी, तूं हेड़ो हई, तूं हेड़ो हई, तूं हेड़ो हई। खुदा जे वास्ते कदे इहो भी सोचो थे, 40 साल अल्लाह जो हुक्म कोन मंझ में कदे भी मुझे करीम रब इए को न चयो त मुझे अर्श जे हेठां निकरी वञ। प्यार अबे जो भी निहार, प्यार जी जल माओ जो भी निहार, परी प्यार मुझे सुने करीम रब जे जात जो भी निहार। कदे मुझे करीम रब इए को न चयो त मुझे फर्श तां निकरी वञ, कदे मुझे करीम रब इए न चयो त मुझे अर्श जे हेठां निकरी वञ। पर सच त इहो आ, फजर जी अज़ान आई जवाब न ॾिनोसीं, ज़ुहर जी अज़ान आई मस्जिद में कोन लड़ियासीं, टिपहरीअ जी अज़ान आई मुसल्ले ते कोन वयासीं, सिजलथे जी अज़ान आई कलमो भी कोन पढ़ियोसीं, सोमहणीअ जी अज़ान आई ॿुधी अणॿुधी कईसीं, टिकटोक हलाए हलाए ऊंधा थी सुम्ही पियासीं। तवज्जह त कर, असां निंड में पया हूं, मलाइका दफ्तर खणी रब जे दरबार में मौला हे हेड़ो तहड़ो
तुझो बेफरमान बानो उथे त कहिड़ो अज़ाब ॾियूंसि। मुंहिंजो रब फरमाए थो मलाइको ईअं न कजो, मुंहिंजो बानो उथे त हुन जे लाइ मुंहिंजो नेमतूं खणी वञो त मन मुंहिंजो शुक्रानो अदा करे। छा इहो सच न आहे? ऐं मुंहिंजा दोस्त याद रख, मुझो अल्लाह कमजोर ना है, मुझो अल्लाह ताकत वारो। मुझो अल्लाह ए जेको तो असा के रियायत थो दे, मुझे करीम रब जो तो असा सा प्यार आ। हिकड़े मिनट जे ला सोचो, अदा अजीजुल्लाह जे दावत में अचण वारो, उन जे अब्बे अम्मा जे बख्शिश जे महफिल में अचण वारो, हिकड़े मिनट ला सोचो, सब कुछ मुझो करीम रब तवा सा के दे, फकत पानी बंद करे छदे। सुबह जो निंड मां उठो तवा सा जे आडो मुझा दोस्त थाधल जो बिन क्रेन भरिया पिया हुजन, रूह अफ़ज़ा पयो हुजे, हिक हिक किस्म जो शरबत पयो हुजे, फकत पानी न हुजे। कसम थव खुदा जे ज़ात जो सोची जवाब ॾियो, आहे को जेको न शरबत सां उथी पंहिंजे मुंह खे धोई को? हिकिड़ो तो ॿुधायो, जवाब दियो मुसलमानों को, हिकिड़ो ॿुधायो। अगर मुझो अल्लाह हिकड़ी शय रुगी बंद करे छॾे त तव्हां सां जो जीअण जंजाल थी वञे। अल्लाह कुरान में ऐलान कयो, कुल अरअयतुम इन अस्बह माउकुम गौरा फमन यअतीकुम बिमाइन मईन। मुझे सुने करीम रब महबूब मदीने जे मीर के फरमायो, मुस्तफा जी मुझा करीम रब मुझा महबूब ऐलान कर, हिन कायनात के बुधा, हिन सुतलन के बुधा त तवां जो अल्लाह ओहो आ। जॾहिं तवां रात जो सुम्हो था, ॾिसो त पानी दरियाहन में मौजूद आ, खूहन में पानी मौजूद आ, नलका हली रहिया हन। जॾहिं सुबह जो उथो नलको हलायो त पानी न हुजे, दरिया ॾे वञो त पानी न हुजे, खूह में ॾिसो त पानी न हुजे। महबूब पुछीन त पोइ तव्हां छा कंदव? केरु आहे जेको तव्हां जे करीम रब खां सवा ज़मीनुनि में अंदर गुदियल पाणीअ खे हुकुम सां ॿाहिरि कढण वारो आहे? अमन हाज़ल लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़क़हू बल लज्जू फी उतुव्विन व नुफूर। मुसलमानों कुरान खोलियो, खुदा के मञो, अल्लाह जो कुरान खोलियो, अल्लाह जे कुरान सां प्यार कयो। ही उहो मुझे रब जो कुरान आ, जिथे सब छॾे वेंदा आहिनि, सुहिणो कुरान उते बि कोन छॾींदो आहे, उते बि कमींदो आहे। यार तव्हां सां जेके किरदार हन, तव्हां सां जेके अमल हन, सच इहो आहे त नाले वठण जे लाइक़ न आहियो। कुर्ब हन सभई अम्मा आमिना जे लाल जा। याद रखो मुझा दोस्तों, मां अर्ज़ कयो त अगर पुट भी बेफरमान थींदो आ त पीउ घर में बर्दाश्त न कंदो आ। लेकिन मां कुरान पढ़ी तो ॿुधायां त तव्हां सां का बि कमी कोन छॾी आ। हिकिड़ो जुर्म ॿुधायो जेको तव्हां सां न कयो हुजे, हिकिड़ो ॾोह ॿुधायो जेको न कयो हुजे। इएं चारई पलांद भरिया पिया आहिनि, पोइ बि रब थो चवे ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। पोइ बि रब थो चवे ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। मौला मूं त हदूं टपी छॾियूं आहिनि, मुंहिंजा करीम रब मां त गुनाहनि में का कसर कोन छॾी आहे। तूं थो चवीं त मुंहिंजे रहमत मां ना उम्मीद न थी। मौला मुंहिंजी कहिड़ी अदा तोखे वणी आहे? रब थो चवे ओ बदबख्त, ओ बेफरमान,
तुझी अदा इहा है जेका तोखे ख़बर आ त तो पंहिंजे बदमाशी में काई कसर कान छॾी आ तुझी काई अदा मां रब खे न वणी आ मूंखे रब खे मां रब खे वणी आ त पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी अदा वणी आ जेको आधीअ जो उथी करे रोई दुआऊं घुरी चंदो मौला मुझे किनन कोझड़न जी पारत सच्ची हो थो मुझा दोस्त इन जुमले सां मां चवां अज तार मां बेड़ो तरियो मुझा मिठा तुझे करे गम दर्द व्या वारो बरियो मुझा मिठा तुझे करे न त छा बिलाल छा करम वहुवा सखी तुझी सखा न त छा बिलाल छा करम वहुवा सखी तुझी सखा वहुवा सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरो मुझा मिठा तुझे करे सच इहो थे मुसलमान मुझे करीम रब जे ज़ात बाबरकात अज जेको तो असां ते रहम कयो आ वो मुझे महबूब मदीने जे मीर जे सदके में कयो आ तो असां काई कसर कान छड़ी आ कहीं भी हवाले सा का भी कमी कान छड़ी थो पर मुझो सुहणो करीम रब थो चवे ओ बेवफा इंसान ओ मुझा बेवफा बेफरमान बान्हा मां रब तोड़े नथो ॾिसां मां रब पंहिंजे महबूब जे ओ जागन ने थो ॾिसां मां रब पंहिंजे महबूब जे अखियुनि जे लुड़कनि ने थो ॾिसां रब चए थो आहे बान्हा तोखे ख़बर ई कान्हे का त तुंहिंजो रब पंहिंजे महबूब सां केतिरो प्यार कंदो आहे तुंहिंजो रब पंहिंजे महबूब सां एतिरो प्यार कंदो आहे जो महबूब रुगी नेण मथे खणी चवे मौला हे काबो त बदलाए ॾे त मां अल्लाह सेकंड बि देर कोन कंदो हां यार जा नेण हेठि पो थींदा आहिनि काबो अॻे ई बदलाए ॾेई छॾींदो मुझा सोहना बस उन हिकड़े महबूब मुस्तफा जो आसरो आ उन सोहणे जो सहारो आ ऐं उन खां सवा ॿियो कोई असां तोखे सहारो कोन्हे को ऐं हूअ बि भले तमाम उलमा खां पुछो क़यामत जे ॾींहुं जन्नत में कोई बि अमलन जे करे न वेंदो जन्नत में कोई बि ॻाल्हायो कोई बि अमलन जे करे न वेंदो छाजे करे वेंदो रब जे रहमत सां जेस ताईं अल्लाह जी रहमत नसीब न थींदी अमल केतिरा भी हुजन खुदा जे रहमत खां सवा अमलन जी का हैसियत ही कोन्हे का त पोइ जुमलो ॾाढो दिल चवे थी खोले चवां जॾहिं खुदा जे रहमत खां सवा अमलन जी का हैसियत ही कान्हे का त उन मां मुराद छा है इहा ई त मुराद आ त खुदा जी रहमत कहिड़ी आहे जो अम्मा आमिना जो लाल मदीने वारे जी ज़ात खुदा जी रहमत आ जेके अल्लाह रहमतल लिल आलमीन बनाए मोकिलियो आ जन्नती जन्नत में वींदा ई तॾहिं जॾहिं मुस्तफा हथड़ा खणंदो वींदो रब जन्नत जा दर खोलींदो अचो त तव्हां सां लतीफ सरकार फरमाए पाण ई दुम होत पाण ई दुम होत अदा पर आऊं बि अग भरी थियां मता चवे में बलोच न कमीणीअ मां कीन थियो महबूब मेहरबान आ मुझो अल्लाह भी मेहरबान आ अचो तो थोड़ो कदम अगते वधायूं ए नौजवान
अल्लाह जे वास्ते इन जवानी ते नाज न कर जेको जवानी ॾियण ते कादिरा उनखे खसण में भी देर कान लगंदी आ। ओ हसीन इन हुस्न ते नाज न कर तोखां वधीक करोड़े हसीन मुकाम में मिट्टी जे हेठों ढेर लगा पया हल जेको हुस्न ॾियण ते कादिरा उनखे हुस्न जे खसण में भी देर कान लगंदी आ। ओ दौलतमंद दौलत ते नाज न कर जेको दौलत ॾियण ते कादिरा उहो बादशाहन के पेनू फकीर बनाण में भी देर कोन कंदो आ। अगर नाज करणो थई त मुझे महबूब मुस्तफा जे निस्बत ते हुजूर जे निस्बत खां सवा जो कुछ भी कम नहीं दई। इन्हें करे अचो त पांजे सुणे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ते दिल जे गहराई सां हुजूर ते दुरूद पढ़ो त हे फकीर कुछ मिनटन जे ला पांजे महबूब जा फरमान अर्ज करे जे जागो था त चओ सल्लल्लाहु थद घणी आ त पो भले होरिया पढ़ो। फकीर शाहिद वियो हलियो छा? फकीर शाहिद तव्हांखे गरम त करे वियो पोइ तव्हां अलाए छो ढरा थियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या पढ़ी दुरूद सलाम चुमी अखें रखाना पढ़ी दुरूद सलाम चुमी अखें रखा नाम मुझा मदीने जा साईं कदे मदीने तो घुराई। पढ़ी दुरूद सलाम चुमी अखें रखा नाम मुझा मदीने जा साईं कदे चाउठ थो चुमाई। है तन जी तसे भी सोरिया वेठो है तन जी तसे भी सोरिया वेठो है अब अखने मां हारिया वेठो कया अर्ज थो तमाम कया अर्ज तो तमाम चुमी अखें रखा नाम मुझा मदीने जा साईं कदे गुनहगार खे थो घुराई। है निंड अखियुनि मां वैया उॾामी अल्लाह का मदीनो घुर सुभान अल्लाह अल्लाह का मदीनो घुर। है निंड अखियुनि मां वैया उॾामी है दरजी ॾियां अची सुहिणा ग़ुलामी है दरजी ॾियां अची सुहिणा ग़ुलामी थिए अहिड़ो इंतज़ाम थिए अहिड़ो इंतज़ाम चुमी अखें रखा नाम मुझा मदीने जा साईं कदहिं असांखे थो घुराई। है सॾड़ो सिघड़ो थिए सुहिणा ओ मिठेड़ा है सॾड़ो सिघेड़ो थिए को मिठेड़ा ॾींहं अचने के जल्दी सुठेड़ा अची पहुचे ही गुलाम। सबको पंहिंजो तस्वुर करे अमड़ा तो अमड़ पंहिंजो तस्वुर करे पुट्रा तो पुट पंहिंजो तस्वुर करे अचे पहुचे ही गुलाम चुमी अखें रखा नाम सुहिणा मदीने जा साईं कदहिं थो मदीने घुराई।
है फैज जुणे जो सदड़ा करे थो, फैज जुणे जो सदड़ा करे थो, सिक में सुहेणा रोए रड़े थो, थिए मदीने में क्याम, थिए मदीने में क्याम, रखा अखिए चुमी नामो मुझा मदीने जा साईं, कदह तो मदीने घुराई। अल्लाह का दुआ घुरो तो अल्लाह जी ज़ात इन गुनाहगार अखड़ सां हिकु दफ़ो यार जे दर जे दीदार नसीब, हिकड़ो दफ़ो काबतुल्लाह जो दीदार नसीब थे। ओ मुझा दोस्त मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा आशिक, हुजूर जा दीवानो, अब्बे ऐं अम्मा जे कदमन में, अब्बे ऐं अम्मा जे कदमन में वेही करे, कदमन खे चुमियूं ॾेई करे, जी जल खे चो अम्मा दुआ कर त मदीने वञा, दिल पर पीउ खे चो सुणा जानी बाबा दुआ कर त मदीने वञा। जेकॾहिं अज़ीज़ुल्लाह तुझे दिल में ख्याल अचे त मुंहिंजी अम्मा बि कान्हे, मुंहिंजो अबो बि कोन्हे, मां काॾे वञा, याद रखी छॾिजी जल अम्मा ऐं दिल पर पीउ जो रिश्तो कॾहिं बि औलाद सां कटिबो नाहे, छो त अल्लाह अहिड़ो सुहिणो दीन ता फरमायो आहे जो इन दीन जे सदके ज़मीन ते रहण वारनि जो बि रिश्तो कायम हूंदो आहे, त ज़मीन में वञण वारनि जो बि रिश्तो कायम हूंदो आहे। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकत, हुजूर जे सामो सहाबा वेठा हन, केर वेठा, वातड़ो खोलियो केर वेठा हन, हुजूर जा सहाबी वेठा हन। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, तव्हां मां जेको भी पंहिंजे अब्बे ऐं अम्मा जे मज़ार ते हर जुमे जे ॾींहुं वेंदो, उन अब्बे ऐं अम्मा जे मज़ार ते जन जो ईमान ते ख़ात्मो बिल ख़ैर थियो आहे, मदीने जे मीर फरमायो, अब्बे ऐं अम्मा जे मज़ार ते जुमे जे ॾींहुं वञण वारा अल्लाह जी ज़ात तुझे वञण जे सदके में, अब्बे अम्मा जे मज़ार जो दीदार करण जे सदके में अल्लाह तुझा गुनाह माफ़ फरमाईंदो ऐं तुझो नालो पंहिंजे नेकन में लिखराए छॾींदो। मिशका शरीफ जी हदीस क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल्लु यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, अब्बे अम्मा जे मज़ार ते या उन्हनि ॿिन्ही मां कंहिं हिक जे मज़ार ते जुमे जे ॾींहुं वञी करे उन्हनि जे क़ब्र जी ज़ियारत करण सां रब गुनाह माफ़ करे छॾींदो। तवज्जो ॾियारण थो चाहियां, जेॾी महिल हुजूर ऐलान कयो, हिकिड़ो नौजवान सहाबी ज़ारो कतार रोअण लॻो। हुजूर जो सहाबी ज़ारो कतार रोण लगो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझा महबूब नंढड़ो हुयुसि, खबर ही कान्हे का त मुझी जी जल अम्मा काथे दफन थियला, नंढड़ो हुयुसि बाबो साईं दुनिया छॾे वयो, मूंखे इहा बि ख़बर नाहे त मुक़ाम कहिड़े में हल। या रसूल अल्लाह, मां छा कयां, काॾे वञा, कीअं पहुचा? अञा उन हुजूर जे सहाबीअ इहे जुमला मुकबिल कोन कया त मुझे करीम मुस्तफ़ा जे अखड़न में लुड़क लड़ी आया।
सहाबी अर्ज़ो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं त पंहिंजे दर्दन जो हाल कयो मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो जॾहिं बि को पंहिंजे अबे ऐं अम्मा जी ॻाल्हि कंदो आहे मां मुस्तफ़ा खे भी पंहिंजा अबाणा याद ईंदा हले मां मुस्तफ़ा करीम जी ज़ात अमर जी अञा पाक वजूद में हुयुसि मुझो बाबा साईं करीम रब जे ज़ात घुराए वरतो मां मुस्तफ़ा खे उहा घड़ी याद आ जबल ही जबल हुया न मक्को वेझो हुयो न मदीनो वेझो हुयो न मिट हुया न माइट हुया मुझी जीजल अमड़ हुई मां मुस्तफ़ा जी ज़ात हुई अम्मा उम्मे ऐमन हबशी गड हुई ऐं उहा घड़ी आई जेडी मल मुझे जीजल अमड़ निहारे फरमायो ओ उम्मे ऐमन मुझे मुस्तफ़ा जी पारत हुजई अजीजा ने मन पांजे जीजल अमड़ के याद करे लुड़क लाड़न मुझे करीम मुस्तफ़ा जी सुन्नता पांजे बाबा साईं के याद करे लुड़क लाड़न मुझे करीम मुस्तफ़ा जी सुन्नता अबे अम्मा के याद करे रुगी लुड़क लाड़ना नाहिल अखिन मां लुड़क भी वहदा हुजन उनन जे ला बख्शिश जी दुआ दिल ऐं ज़ुबान ते जारी हुजे अगर तवासा नमाज ते तवज्जह त कर केडी नमाज प्यारी आ मुझे रब के लेकिन नमाज शुरू कैसी अतहियात तई जॾहिं पहुतासी कायदा कयासी क़याम कयासी रुकू कयासी सजदा कयासी जेडी मल तशहद में वेठासी अल्लाह जे ज़ात फरमायो गोदा भनी वेह अदब सां वेह क़याम में बीठे हुए निगाह सजदे जे जाए ते रुकू में हुए निगाह सजदे जे जाए ते हाणे कायदे में वेठो आ हाणे रुकू जे जगह ते निगाह न रख जा सजदे जे जगह ते निगाह न रख जा निगाह पांजे हंज में रखी वे ओ मुझा करीम रब राज कहड़ो आ अल्लाह जी ज़ात फरमाए ओ मां अल्लाह जा सजदा करण वारा शौक सा नमाज पढ़न वारा कुरान करीम पढ़न वारा हाने अदब सा गोदा भनी वेही करे उहे जुमला चो जेके अरशन खां मथे मुझे मुस्तफ़ा मां रब जे आदो चया हुया अल्लाह अल्लाह ओए केड़ा जुमला अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात मुझे सुने करीम रब जे ज़ात फरमायो ऐ मुझा बाना नमाज में कमी कयई नमाज में कोताही कयई खुशू भी कद को न हुई खुजू भी कद को न हुई रोण भी तोखे नमाज में को न आयो ख्याल भी हेदे होदे पे डुकायई कमजोरियों कोताहियों तुझो नमाज में खणियों हुयूं मगर मां अल्लाह जी हमदो सना कयई मां अल्लाह जो कुरान करीम पढ़ी करे तो पंहिंजी जुबान पाक करे छदिया अने इन पाक जुबान सा उहे जुमला चो जेके मुझे महबूब चया मां रब जी ज़ात राजी थी पयो से अज तू भी चो त मां रब यार जे सदके तोखे भी अॾे छॾिया अत्तहियातु लिल्लाहि अरशन ते मुझे करीम मुस्तफ़ा केड़ा अल्लाह जे दरबार में जुमला अर्ज करया अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात मुझा करीम रब मां मुस्तफ़ा जी जान तो रब जी है मुझा करीम रब मां मुस्तफ़ा जी नमाज तुझी सब कुछ मुझो तो करीम रब तुझे ज़ात जेला रब जे महबूब जे तुझो सब कुछ मुझे ला तो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू मुझा महबूब तो अज सलाम भी तुझे रब जो फकत तो मुस्तफ़ा जे ज़ात जेला
तुझो सब कुछ मुझे ला त मां अल्लाह जू रहमतूं तुझे ला, मां अल्लाह जो सलाम तुझे ला, मां अल्लाह जू बरकतूं तुझे ला। ऐ मुसलमान, ऐ अदा अजीजुल्लाह जे सदड़े ते अचण वारा, सोच महबूब ऐं खुदा जी गुफ्तगू किथे पई हले। ला मकान ते गुफ्तगू हली रही आ अल्लाह जी पांजे महबूब सां, महबूब जी पांजे करीम रब सां। लेकिन गौर कर, अल्लाह ॾेई रहियो आ, महबूब वठी रहियो आ। उन मकाम ते भी जॾहिं अल्लाह पांजे महबूब जे मथा मेहरबानी फरमाए, महबूबा तुझे करीम रब जो सलाम तुझे ला, रहमतूं तुझे ला, बरकतूं तुझे ला। उते मुझे करीम मुस्तफा जे ज़ात बाबरकात गुनाहगारन खे कीअं याद कयो। अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। इन बिन जुमलन के अलग अलग तो खोलिया। हुजूर अर्ज कयो, केड़ो मौला, मुझो निमाज़ तुझे ला, मुझा रोज़ा तुझे ला, मुझो सब कुछ तुझे ला। त रब भी जवाब केड़ो, मुझा मुस्तफा मुझो सलाम भी तुझे ला, मुझो रहमतूं भी तुझे ला। प्यार त ॾिस खुदा जो मुस्तफा सा, मुस्तफा जो खुदा सा। मां कुरान करीम पढ़ण तो चाहियां। असल में अदा अजीजुल्लाह खे ॿुधायो, रस्ते में पहुतो हाँ तो पुठिया फोन अचे वही, नंढड़ी जी न्याणी जी तबियत तमाम घणी खराब हुई, उनके अस्पताल पहुंचायो थन। बस इतहूं अचे, मोटन मुनासिब कोन समझुम, इन करे मुझो दिमाग हाज़िर कोने। बस आयो हाँ, हाज़िरी भरिया तो को माफ़ कजो, कमी कोताही थे तो मुखे माफ़ कजो, छो तो बच्चो जिगर जो टुकड़ो हुंदो आ, समझी सको था। मुझो यानी सजो ख्याल उते भी बीठो आ, तो बस हितों थी आऊं सिधो वरी उते जो ते वञी पहुचा। पर अचां तो 5 घड़ी तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां त अल्लाह ताला महबूब बसा प्यार किया तो करे। या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक अलम नशरह लक सदरक व वदअना अन्क विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। इहो काफ़ अल्लाह बार बार कुरान करीम में चे महबूब के चवे, महबूब हे भी तुझे ला, हे भी तुझे ला, ही भी तुझे ला, तुझो रब भी तुझे ला। वरी मुझे करीम मुस्तफा दे निहार, रब चवे त महबूबा सब कुछ तुझे ला। वरी मुझो मुस्तफा अल्लाह अकबर चई करे चवे, अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुक व नस्तगफिरुक व नुअमिनु बिक व नतवक्कलु अलैक व नुस्नी अलैकल खैर। रब चवे त मुस्तफा तुझे करीम रब जो सब कुछ तुझे ला। मुझो मुस्तफा चवे मौला तुझे महबूब मुस्तफा जो भी सब कुछ तो करीम रब जेला। प्यार तरस मुझे खुदा जो महबूब मुस्तफा सा, ऐ मुझे करीम मुस्तफा जो वरी पंहिंजे करीम रब सा। ऐ मुझा मुसलमान भा, बस इहो हिकिड़ो ई सबब आहे जो इन छाव में बचा पिया हूं। इन करे कहे आशिक चयो, ओ करीम असां जी हीअ चमड़ी हिक चिणग बिका न सही सघंदी। ओ करीम असां जी हीअ चमड़ी हिक चिणग बिका न सही सघंदी। ओ बाज भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी। ओ करीम असां जी चमड़ी खुदा भी हुजे ऐं मुस्तफा भी हुजे, असां पोइ बिन धणे का कीअं हुजऊं। खुदा भी हुजे
मुस्तफ़ा भी हुजे ऐं पोइ बि असां निधण का कीअं हुजऊं बकरीम हुजनि कैदी बि हुजऊं बकरीम हुजनि कैदी बि हुजऊं इहा ॻाल्हि ठही सुहिणा की न सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी इन आसरे ते जी मुसलमान इन आसरे ते जी नमाज़ुन ते भरवसो न कजा हजन ते भरवसो न कजा रोज़न ते भरवसो न कजा तिलावत ते भरवसो न कजा जी पढ़ंदो वनी चेजा मौला तुझा लख एहसान जो नसीब कयो थई करीम रब तुझा कर्म जो नसीब कयो थई पर भरवसो जदह भी करी त मुझे करीम मुस्तफा जे प्यार ते कजा हुजूर जे निस्बत ते कजा छो त दर मथे दादलियूं कई रोदियूं रत वतन ओ मुझा दोस्त अजीज अल्लाह जे ज़ात बा बरकात के तुझे असांजे इबादत जी जरूरत ना है अल्लाह जे ज़ात के अगर तो असांजी का शय वणे थी त वा निस्बत मुझे महबूब मुस्तफा जी थी वणे गाल टिड़ंदी थी वने अल्लाह जे ज़ात फरमाए महबूब महबूब चयो मौला मुझो सब कुछ तुझे दा रब चयो महबूब मां अल्लाह जो सलाम तोते मां अल्लाह जो रहमतों तोते मां अल्लाह जो बरकतों तोते हणे गौर कर मुस्तफा तो चे अस्सलामु अलैना ओ मुझा करीम रब मां मुस्तफा ते त सलाम कयई पर असां ते अग्यां वाह तो चे व अला इबादिल्लाहि सालिहीन ऐं सालिहन बानन ते तवज्जो कर जुमले ते सालिहन के मुस्तफा अलग कयो ऐं गुनाहगारन के मुस्तफा पंहिंजे खाते में असां सां गॾु करे छॾियो अस्सलामु अलैना मौला यह सलामती असां ते हाणे असां में त सब हुयासी पर मुझे मुस्तफा तखसीस करे चयो व अला इबादिल्लाहि सालिहीन मौला ऐं तुजन सालिहन ते तुजन सालिहन बानन ते सालिहन के मुस्तफा अलग कयो आ इहे रब तुजा सालिह बाना ए गुनाहगार मां मुस्तफा दा थई मौला मुझे गुनाहगारन जी पारत हुजे पो कसम ते खुदा जो पंहिंजे ज़मीर खां पुछ पंहिंजे दिल खां पुछ जेको न अर्शन खां मथे लामकान ते भी मुस्तफा न विसारे उन हुजूर के तू विसारी त पो हैफ न हुजे तुझे हाल खे मुस्लिम पंहिंजे अंदर खां पुछ कसम ते खुदा जे ज़ात जो जहिड़ो आहीं तहिड़ो फिक्र न कर तू मालिकीअ वारो हई तू निधन को नाही बस रुगी सुबह शाम मुझे करीम मुस्तफा ते दिल खोले दुरूद पढ़ंदो कर मुझे करीम मुस्तफा जा आशिक मुझे हुजूर जा दीवाना मुझे करीम मुस्तफा जे हुक्मन ते अमल कर इंसान त छा जबल जा जंगल जा जानवर भी तुझे कदमन में इए किरी पौंदा जीअं माकोड़ा माखीअ खे ॻोल्हींदा हन ये जंगल जा जानवर तुझे कदमन चुमण ला तुझे ला दीवाना ही परवाह हुजूर जो सहाबिया उन सहाबीअ जो अमल केड़ो आ जदे हुजूर सां गॾु सफ़र में निकरंदो आ जंहिं जगह ते क़याम कयो वेंदो आ हुजूर उथी हलंदा हल जेको सामान रहजी वेंदो आ उहो सहाबी पोयां मेड़ींदो ईंदो आ उन जे इन अदा खे ॾिसी करे मुझे मदीने जे मीर फरमायो सफीना हुजूर उन जो नालो ई बेड़ी रखी छॾियो मना सामान ढोइण वारो हिकड़ी जगह ते हुजूर क़याम फरमायो सामान सहाबा जो घणो रहजी वियो हुजूर हलण लगा सहाबी हलिया वया हे गुलाम हुजूर जो सामान मेड़ी दे देर थी वई काफिलो निकरी वयो सामान मेड़े हलण लगो सामूं बबर शेर निकरी आयो केरु निकतो बबर शेर निकरी पयो हुजूर जे सहाबी उन बबर शेर दे ॾिसी करे परेशान कोन थियो मुर्की होना शेर गजगोड़ कई हुजूर जे सहाबी हजरत सफीना मुर्की करे शींह दे निहारे चयो गोड़ करे थो ॾेखारी सुञाणी नथो त मुस्तफा जो गुलाम अची रहियो आ
असां तव्हां प्यार ई कोन कयो आहे त यकीन किथो कयूं प्यार कयूं त यकीन जिन मां पहिरीं अर्ज़ कयो न त अमड़ जो प्यार भी उहो महसूस कंदो आहे जेको अमड़ सां प्यार कंदो आहे अबे जो प्यार भी उहो महसूस कंदो आहे जेको अबे जे वेझो हूंदो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार भी उहो महसूस कंदो जेको हुज़ूर जे दरबार में पहुचाए त सही न पाण खे जे हुज़ूर जे दरबार में पहुचाईंदे ई कोन त प्यार किथों महसूस करे वठंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यार महसूस कर मां थोड़ो मौज़ूअ खे खोलियां बस माफ़ कजो हिन दफ़े मां जेकॾहिं थोड़ो लागी तो कंहिं ॻाल्हि खे न खणी सघां त मुंहिंजी मजबूरी मूं तव्हांखे ॿुधाए त मां ज़हनी तौर ते माना केतिरो हींअर ज़हन में स्ट्रेस आहे मदीने जे मीर जा आशिको अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमा ऐ मुंहिंजा बांधा अतहियात में वेही मां अल्लाह जे ज़ात बाबरकात का हाणे इन सॼी निमाज़ जो अजर वठ हा मुंहिंजा करीम रब मां तयार हां अल्लाह फरमा मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ मुंहिंजे महबूब जे आल ते दुरूद पढ़ हुजूर ते दुरूद हुजूर जे आल ते दुरूद रब चवे तो मुझे महबूब जे ला मुझे इब्राहिम दुआ घुरिया मुझे महबूब जे ॾाॾे इब्राहिम ते दुरूद पढ़ उन जे आल ते दुरूद पढ़ हा मुझा मौला मुझे बेनियाज़ रब फरमायो हाणे अल्लाह का मुआवज़ो घुरो मौला कहिड़ो मुआवज़ो घुरा रब चवे तो मां अल्लाह का घुर रब्बि ग़फ़िरली वलिवालिदैया वलिलमुअ्मिनीन यौम यक़ूमुल हिसाब रब्बि जअलनी मुक़ीमस्सलात थोड़ो तवज्जो कजो भले आखिरी जुमला समझो थोड़ो तवज्जो कयो अल्लाह बाने के तो चए त मुखा ही शे घुर त मां तोखे ॾियां अल्लाह बाने के तो चए त तू मुखा ही शे घुर त मां तोखे ॾियां हाणे मां तव्हां खां तो पुछां त जेकॾहिं अदो अज़ीज़ुल्लाह कंहिंसां न प्यार करे ऐं उन खे चवे त अॼु तू मुखा घुर त मां तोखे ॾियां पर हीअ शइ घुर पंहिंजे इज़त जे लाइक़ ॿुधाईंदो या नंढड़ी शइ ॿुधाईंदो कसम तो ख़ुदा जो जल्दी ॿुधायो फ़कीर आशिक के न चवे अज़ीज़ुल्लाह त सही आशिक अज तू मुखा घुर त मां तोखे ॾियां मां चांस में अज़ीज़ुल्लाह मां तोखां छा घुरा तू मूंखे छा ॾींदे फर्ज़ कयो जेकॾहिं हुन खे हथ में या गिडी जान ते पाती पई आहे हुन जी प्यारे में प्यारी आहे हुन खे तमामु हुन सां प्यार आहे मूंखे न चवे मुंहिंजी दिलि थी चए जेका मुंहिंजी प्यारी शइ आहे मां उहा तव्हांखे ॾियां छो त हू सम्झंदो त ॾियण वारे जी इज़त वधीक हूंदी आहे ऐं ॾियण वारो इज़त जे लाइक़ ॾींदो आहे प्यारी शइ ॾींदो आहे मुझो रब तो चवे ओ मुझा बाना सजी नमाज पढ़ी थई हा मौला महबूब ते दुरूद पढ़ियो थई हा मौला रब चवे तो हाणे घुर तजी मौला छा घुरा रब चवे तो जो मुखों तो पूछी त मां रब तो चवई घुर रब जे अलनी मुक़ीम सलात मौला मुखे नमाज ते कायम रख रब तो जे मुखा दुआ घुर मौला मुखे नमाज ते कायम रख जा रब तो चवे मुखा घुर व मिन ज़ुर्रियती रब चवे तो मुखा इहो बि घुर मौला मुझे पुटन ऐं धीअरुनि खे बि नमाज़ी बनाए जा रब्बना व तक़ब्बल दुआ रब जे तो मुखा इहो भी चओ तो मुझा परवरदिगार मुझी दुआ कबूल कजा रब थोड़े से मौला मुझी दुआ कबूल कजा रब चो मां चो तो हा कबूल कई मई बियो छा खपई मौला बुधाए त वरी छा घुरा रब चवे तो हाने गुरु रब्बना ग़फ़िरली मौला मुखे त गुनाहन जी माफी दे रब चवे तो दिनी मई मौला बियो छा घुरा रब चवे तो गुरु वले वालिदैया मौला मुझे अबे ऐं अम्मा के गुनाहन जी माफी दे अबे अम्मा जे गुनाहन जी माफी पंहिंजे गुनाहन जी माफी वलिल मुअ्मिनीन यौम यक़ूमुल हिसाब क़यामत जे अचण ताईं जेके ईमान वारा हन जेके अञा पैदाई कोन थिया हन अनन जा लाइ केतिरा नस्ल अचण वारा हन रब चवे तो उन्हनि जे लाइ बि दुआ घुर त मां रब उन्हनि जी दुआ बि क़बूल करे छॾे
इन कुरान जी रोशनी में हिकड़ी हदीस जो हवालो दिया। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो उम्मती उम्मतुम मरहूमतुन। मुझे मदीने जे मीर अलैहि सलातो वसलाम फरमायो उम्मतुन मा मुझी उम्मत रहम कयल उम्मता या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझी उम्मत की रहम कयला। मदीने जे ताजदार अलैहि सलातो वसलाम जे ज़ात व बरकात फरमायो मुझी उम्मत ये रहम कयला जो जेडी मलक कब्र में लहंदा गुनाहन जा अंबार खणी लहंदा पर जदे महशर जे मैदान ला उथंदा हो गुनाहन खो आजाद कयल हुंदा। सहाबा के या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा इबादतू कदा कब्र में हुजूर फरमायो न छा नेकियूं कदा कब्र में हुजूर फरमायो न। मुझा आका गुनाह खणी कब्र में लहंदा महशर में उथंदा गुनाहन का आजाद हुंदा की आजाद थींदा। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जदे के मैयत के कब्र में दाखिल कयो वींदो आ ओ मैयत इए महसूस कंदो आ त वडो पानी जंहिंमें मूंखे छॾियो वियो आहे हाणे मां ॿुॾी रहियो हां। वल तंज़ुर पोइ इंतज़ार कंदो आहे कंहिंजो इंतज़ार कंदो आहे त को हथड़ो ॾे जीअं ॿुॾण वारो हथड़े जो इंतज़ार कंदो आहे क़ब्र वारो मैयत इंतज़ार कंदो आहे। या रसूल अल्लाह कंहिंजो इंतज़ार कंदो आहे हुज़ूर फरमाया तलहक़हू जेको पोयर जो इंतज़ार कंदो आहे छाजे मन को हथड़ा खणी दुआ घुरे रब मुझी मुश्किल आसान करे छड़ी। मिन अबी उम्मिन अखिन सदीकिन अम्मड़ हथड़ा खणे अबो हथड़ा खणे भा हथड़ा खणे दोस्त हथड़ा खणे भला कोई मुसलमान मोमिन हथड़ा खणे। मुझे मदीने जे साईं फरमायो त जेडी मल मोमिन कुरान पढ़ी चवंदा आहिनि मौला रब्बना ग़फिरली वलिवालिदैय वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब त मां अल्लाह मुझे अल्लाह जी ज़ात उन्हनि जी दुआ क़बूलींदे तमाम ईमान वारनि जी अल्लाह बख्शिश फरमाए छॾींदो आहे। तो मुझा दोस्त नमाज खुदा के ॾाढी वणंदी आहे। नमाज में सुस्ती न कयो रुगी नमाज न ईअं न थिए त रुगी नमाज पाबंदी सां असां पढ़ूं बाक़ी असां पंहिंजा जेके छो त असां दीन सम्झो आहे रुगी नमाज खे त बसि नमाज पढ़ो त दीन मुकमिल थी वियो न। नमाज दीन जो हिस्सो आहे मुंहिंजा दोस्त। रोज़ो दीन जो हिस्सो आहे ज़कात दीन जो हिस्सो आहे हज दीन जो हिस्सो आहे। यादि रखो मुकमिल दीन तॾहिं आहे जॾहिं अल्लाह जे मखलूक जी खिदमत कंदे रिश्तेदारनि सां पंहिंजा रिश्ता निभाइजनि। ज़ाल खे पंहिंजो ज़ाल जे हैसियत में हक़ ॾिजे न्याणीअ खे धीअ जे हैसियत में इज़त ॾिजे पुट खे पुट जे हैसियत में मिट खे मिट जे हैसियत में तमाम मखलूक जा जेके हक़ आहिनि जेकॾहिं उहे अदा नथो करे रुगी निमाज़ूं थो पढ़े त रुगी निमाज़ूं कंहिं बि कम जूं न आहिनि। छो त इहे निमाज़ूं बि तॾहिं कम ईंदियूं हिकिड़ो हुकूकुल्लाह आहे ॿियो हुकूकुल इबाद आहे। मां हिकिड़ी क़ुरान जी आयत इजाज़त ॾियो त मां हिकिड़ी आयत क़ुरान जी पढ़ण चढ़ी आई त मां पढ़ी वठां। अल्लाह जी ज़ात बादशाहन जो बादशाह चओ अल्लाह जी ज़ात छाहे बादशाहन जो बादशाह। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। अल्लाह बादशाहन जो बादशाह वलिल्लाहि मीरासु समावात वल अर्द ज़मीन आसमान जो वारिस ज़मीन आसमान जो मिल्कियतूं अल्लाह जे कब्ज़े कुदरत में उहो मुंहिंजो अल्लाह बानन खे तो चवे मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना फ़युदाइफ़हु लहू वलहू अज्रुन करीम। तर्जुमो ॿुधो बस हाणे तव्हांखे छॾियां थो मां बि मजबूर हां। अल्लाह ताला कुरान करीम में फरमा केरा तव्हां मां जेको मां अल्लाह खे कर्ज ॾे जागो था अल्लाह तो चवे केरा तव्हां मां जेको मां अल्लाह खे
ॻाल्हायो जेको मंज़ल लज़ी केरा तव्हां मां युक़रिदुल्लाह जेको मां अल्लाह के कर्ज दे मौला तोखे कर्ज कहिड़ो अल्लाह फरमादो क़रदन हसना सुहिणो कर्ज मां अल्लाह जी ज़ात तव्हां का घुरण थो चाहियां कहिड़ो सुहिणो कर्जा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो हिय मखलूक अल्लाह जो अयाला अल्लाह जे मखलूक जी खिदमत करण अल्लाह के कर्ज ॾियण जे बराबर कह मिस्कीन के मानड़ी खाराई अल्लाह के कर्ज ॾिनी कह गरीब जी मुश्किलात हल करण जी कोशिश कई तो अल्लाह के कर्ज ॾिनो कह यतीम जो सहारो थी पे अल्लाह के तो कर्ज ॾिनो कह बेवाह औरत जी मुश्किल में मदद कई तो अल्लाह जे ज़ात के कर्ज ॾिनो मुझो रब तो चवे जे तव्हां में सुठो माण्हू कर्ज न रखंदो आ त तव्हां माण्हुनि जो पैदा कंदड़ रब भी पाण ते कर्ज को न रखंदो आ फयुदा लहू वलहू अजरन करीम एतरो अडे दींदो सां जो तहां कदे ख्वाबन में भी को न सोचो वक्त डाढो तंग जनवरी महीनो मुकम्मिल थियो फरवरी शुरू थियो अल्लाह से पनाह में रखे व्याजिन जा दरवाजा खुली वया खुदा जी जात कंदो त हिन इलाइके में को व्याजी कोन होंदो इंशाअल्लाह ताला पर को आहे तो उनके अर्ज कंदुस जो अल्लाह जो कुरान ॿुधी व्याज जी पचर छॾे दे छा मिलंदो व्याज में हिकड़ी बोरी जे वज़ ब बोरियूं वठंदे बिन जे वज़ टे वठंदे छा वठंदे कंहिं गरीब के 1000 ॾेई 2000 कणक खणी ॾिजां 2000 ॾेई 4 ॾिजां अज त मां तोखे रब जो कुरान ॿुधायां त तूं घाटे जो सौदो छो थो करी मुंहिंजो रब तोखे छा छा ॾियण जे लाइ तयार अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो मसलुल लज़ीना युनफ़िक़ून अमवालहुम फी सबीलिल्लाह कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युदाइफु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम साधन जुमलन में तर्जुमो बुधो रब तो चवे जेको न मां अल्लाह जे राह में कंहिंखे मानी जो गबड़ो खाराई मां अल्लाह जे रज़ा जे ला कहीं यतीम जी मदद कई मां अल्लाह जे रज़ा जे ला कंहिंजे घर में को बीमार हुयो कंहिंजे घर में का डिलीवरी हुई उन जी मदद कई तो तू खणी वञी पंहिंजी बहल कर पो अल्लाह ॾेई त ॾिजा न त मुंहिंजो रब मूंखे ॾींदो रब तो चवे ओ मां रब ते तवक्कल करे गरीबन जी मदद करण वारा मां अल्लाह ॾिसी रहियो हां मां अल्लाह तुंहिंजे दिल जे हाल खे बि ॼाणी रहियो हां मौला पो मूंखे छा ॾींदे रब तो फरमाए इन हिकड़े रुपए जो एवज़ मां रब तोखे घट में घट 700 रुपया ॾींदुसि घणो एवज़ जवाब दियो घणो एवज़ हिकड़े रुपए जो एवज़ 700 रुपया कीअं कुरान करीम में रब फरमायो कमसल हब्बतिन ॾाढी दिल जो थी ॻाल्हायां पर मुंहिंजो दिमाग़ साथ नथो ॾे कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल रब चवे तो उन दाणे जो मिसाल अथव मुझे राह में खर्च करण वारे जो जीअं न दाणो ज़मीन में उछलाइबो आ पोइ हिकड़े दाणे मां 7 सला मां रब ठाहींदो हां वरी हिकड़े सले में अलग अलग संग बनाईंदो हां कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्ब वरी हिकड़े संग में 100 दाना पैदा फरमाईंदो हां रब तो चवे जीअं न हिकड़े दाणे मां 700 दाना करण ते मां रब कादिर हां ओ मुझे राह में खर्च करण वारा तोखे बि 1 रुपए जे वज़ 700 रुपया ॾियण वारी मां रब जी व्याजी ॾे ख़बर तो वारो व्याज वधीक या मुझे रब जी मेहरबानी।